ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ 8/4/2025। अॼु मेरा बाप दादा चवनि था मीठे मीठी ॿार बाबा असांखे चवनि था कि सर्वोत्तम युग ये संगम आहे, इन में ही तव्हां आत्मायूं परमात्मा बाप सां मिलंदियूं आहियो। इहे ई सचो कुंभ आहे। इहो ई असांजो सचो कुंभ आहे। प्रश्न आहे कहिड़ो पाठ बाप ही पढ़ाईंदा आहिनि, कोई मनुष्य न पढ़ाए सघंदो आहे। उत्तर आहे देही अभिमानी ठहिण जो पाठ हिकु बाप ही पढ़ाईंदा आहिनि। इहो पाठ कोई देहदारी न पढ़ाए सघंदो आहे। पहिरियों तव्हांखे आत्मा जो ज्ञान मिलंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां आत्मायूं परम धाम सां एक्टर ठही पाठ वॼाइण आया आहियूं। परम धाम सां एक्टर ठही पाठ वॼाइण आया आहियूं। हाणे नाटक पूरो थी वियो। हीउ ड्रामो ठहियलु आहे। इनखे कोई ठाहियो न आहे। हिन करे आदि ऐं अंत बि न आहे। हिनखे कंहिं ठातो न आहे हिन ड्रामा खे। हिन करे आदि ऐं अंत बि न आहे। गीता जाग सजनियूं जाग। ओम शांति। ॿारनि ही गीत अनेक बार ॿुधियो हूंदो न। साजन सजनियूं सां चईंदा आहिनि, उन्हनि खे साजन चइबो आहे। जॾहिं शरीर में ईंदा आहियो ॿार गीत ॿुधंदा आहिनि, अनेक बार ॿुधियो आहे। साजन सजननि सां चईंदा आहिनि, उन्हनि खे साजन चइबो आहे न। जॾहिं शरीर में ईंदा आहिनि शिव बाबा, जॾहिं शरीर में ईंदा आहिनि त शिव असांजो साजन थी वियो। न त निराकार रूप में त बाप ऐं असां ॿार, न त उहो बाप ऐं तव्हां ॿार आहियो। तव्हां सभु भक्तियूं आहियो, भॻवान खे यादि कंदा आहियो। ब्राइड्स ब्राइड ग्रूम खे यादि कंदियूं आहिनि। सभिनि जो माशूक उहो हिकु ब्राइड ग्रूम आहे। उहो वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, हाणे जागो, नयो युग ईंदो आहे। नयो अर्थात नई दुनिया, सतयुग। पुराणी दुनिया आहे कलयुग। हाणे बाप आया आहिनि, तव्हांखे स्वर्गवासी ठाहींदा आहिनि। कोई मनुष्य त चई न सघे कि असां तव्हांखे स्वर्गवासी ठाहींदा आहियूं। सन्यासी त स्वर्ग ऐं नर्क खे बिल्कुलु ई ॼाणंदा ई न आहिनि। जीअं ॿिया धर्म आहिनि वैसे सन्यासियुनि जो बि हिकु ॿियो धर्म आहे। वो कोई आदि सनातन देवी देवता धर्म न आहे। आदि सनातन देवी देवता धर्म जी भॻवान ही अची करे स्थापना कंदा आहिनि। जो नर्कवासी आहिनि उहे ई पोइ सतयुगी स्वर्गवासी ठहींदा। हाणे तव्हां नर्कवासी न आहियो, हाणे त संगम युग ते आहियो। संगम युग हूंदो आहे विच में। संगम ते स्वर्गवासी ठहिण जो तव्हां पुरुषार्थ कंदा आहियो। इन करे संगम युग जी महिमा आहे। कुंभ जो मेलो बि वास्तव में इहो आहे न, है न। कुंभ जो मेलो बि वास्तव में इहो आहे, सर्वोत्तम कुंभ जो मेलो। इनखे ई पुरुषोत्तम चइबो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां सभु हिकु बाप जा ॿार, ब्रदरहुड आहियूं। ब्रदरहुड चइबो आहे न। सभी आत्मायूं आपस में भाव आहिनि। चईंदा आहिनि हिंदू चीनी भाव आहे। सभु धर्मनि जे हिसाब सां त भाव आहियूं न। ये ज्ञान तव्हांखे हाणे मिलंदो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां मुझ बाप जी संतान आहियो। हाणे तव्हां सम्मुख ॿुधंदा आहियो। उहो त सिर्फ़ु चइण मात्र चई ॾींदा आहिनि कि सभी आत्माउनि जो बाप हिकु आहे। हुन हिक खे यादि कंदा आहिनि। मेल व फीमेल ॿिन्हिनि में आत्मा आहे। हिन हिसाब सां भाउ आहे, पोइ भाउ भेण, पोइ हुनखां पोइ स्त्री पुरुष थी वेंदो आहे। त बाप अची करे ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। ॻायल बि आहे आत्मायूं परमात्मा अलॻि रहे बहुकार। वॾी नदियूं त सागर सां मिलंदियूं आहिनि न। इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि नदी सागर जी बच्ची आहे। सागर सां पाणी निकिरंदो आहे, बादल द्वारा पोइ बरसाति पवंदी आहे पहाड़नि ते, पोइ नदियूं ठही वेंदियूं आहिनि। सभी थी वेंदा आहिनि सागर जा ॿार।
ॾाढनि खे पतो न आहे कि पाणी किथां खां निकिरंदो आहे, इहे बि सिखलाइबो आहे न। त हाणे ॿार ॼाणंदा आहिनि ज्ञान सागर त हिकु बाप ई आहे, इहे बि सम्झाइबो आहे त सभई आत्मायूं आहियूं। बाप हिकु आहे न, आत्मा बि निराकार आहे। पोइ जॾहिं साकार में ईंदा आहियूं त पुनर्जन्म वठंदी आहे। बाप बि जॾहिं साकार में आया तॾहिं अची करे असां मिलंदा आहिनि न। बाप खे मिलणो हिकु बार हूंदो आहे, हिन समय अची करे सभिनि सां मिलिया आहिनि। इहे बि ॼाणंदा आहियो कि भॻवानु आहे। गीता में श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो अथनि, परंतु श्री कृष्ण त हिते अची न सघे, उहो कीअं गाली खाईंदो। इहे तव्हां ॼाणंदा आहियो श्री कृष्ण जी आत्मा हिन समय आहे। पहिरियों तव्हांखे ज्ञान मिलंदो आहे आत्मा जो, तव्हां आत्मा आहियो, पंहिंजे खे शरीर सम्झी एतिरो समय हलिया आहियो। हाणे बाप अची करे देही अभिमानी ठाहींदा आहिनि, है न। हाणे बाप अची करे असां सभिनि खे देही अभिमानी ठाहींदा आहिनि। साधु संत आदि कॾहिं तव्हांखे देही अभिमानी न ठाहींदा आहिनि। तव्हां ॿार आहियो, तव्हांखे बेहद जे बाप सां वरसो मिलंदो आहे। तव्हांजी बुद्धि में आहे कि असां परम धाम में रहण वारा आहियूं। पोइ हिते असां पाठ वॼाइण आया आहियूं। हाणे इहो नाटक पूरो थींदो, है न। असां हाणे इहो नाटक पूरो थींदो आहे। इहो ड्रामो कोई ठातो न आहे, है न। इहो ड्रामो कोई ठातो न आहे, इहो ठहियलु ड्रामो आहे। तव्हां सभु पुछंदा आहिनि इहो ड्रामो कॾहिं खां शुरू थियो। तव्हां चओ इहो त अनादि ड्रामो आहे, हिन जो आदि अंत न थींदो। इहो त अनादि ड्रामो ठहियलु आहे, इन जो आदि अंत न थींदो आहे। तव्हां पुछंदा आहियो इहो ड्रामो कॾहिं खां शुरू थियो, तव्हां खां पुछंदा आहिनि त चओ इहो त ठहियलु हिकु ड्रामो आहे। इहो कॾहिं खां शुरू थियो, तव्हां चओ इहो अनादि ड्रामो आहे, इन जो आदि अंत न थींदो। असांखे जॾहिं निश्चय हूंदो न, असां निश्चय जे अनुसार उन्हनि खे चईंदासीं त उहो प्रश्न न पुछी सघंदा। बाबा जी यादि में पुराणो सो नयो, नयो सो पुराणो थींदो आहे। इहे पाठ तव्हां ॿारनि खे पको आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो नई दुनिया कॾहिं ठहींदी आहे, पोइ पुराणी कॾहिं थींदी आहे। इहे बि कोई जी बुद्धि में पूरी रीति आहे। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे नाटक पूरो थियो, पोइ रिपीट थींदो। बराबरि असांजो 84 जन्मनि जो पाठ पूरो थियो। हाणे बाप असांखे वठी वञण लाइ आया आहिनि। बाप गाइड बि आहिनि। तव्हां सभु पंडा आहियो न। पंडा माण्हू यात्रियुनि खे वठी वेंदा आहिनि। उहो जिस्मानी पंडा, तव्हां रूहानी पंडा। हिन करे तव्हांजो नाम पांडव गवर्नमेंट बि आहे, परंतु गुप्त पांडव। कौरव यादव छा करत भई, असां गुप्त पांडव आहियूं। ॻायल बि आहे न, पांडव कौरव यादव छा करत भई। हिन समय जी ॻाल्हि आहे जबकि महाभारत लड़ाई जो समय आहे। अनेक धर्म दुनिया बि तमो प्रधान, वैराइटी धर्मनि जो जाड़ सॼो पुराणो थी वियो। तव्हां ॼाणंदा आहियो हिन जाड़ जो पहिरियों फाउंडेशन आहे आदि सनातन देवी देवता धर्म। सतयुग में थोड़ा हूंदा, वो वृद्धि खे पाईंदा आहिनि। इहे कंहिंखे बि पतो न आहे। तव्हां में बि नंबरवार आहिनि। स्टूडेंट में कोई सुठो समझदार हूंदो आहे, सुठी धारणा कंदा आहिनि ऐं कराइण जो शौक़ु हूंदो आहे स्टूडेंट्स खे। पोइ उन्हनि खे कोई त सुठी रीति धारणा कंदा आहिनि, कोई मीडियम, कोई थर्ड, कोई फोर्थ। प्रदर्शनी में त रिफाइन रीति सम्झाइण वारा खपनि। कोई त सुठी रीति धारणा कंदा आहिनि, कोई मीडियम, कोई थर्ड, कोई फोर्थ। तव्हां पहिरियों ॿुधायो कि असांजा 2 बाप आहिनि, हिकु बेहद जो अलौकिक बाप, ॿियो हद जो लौकिक बाप। भारत खे बेहद जो वरसो मिलियो हुयो। भारत स्वर्ग हुयो त पोइ नर्क ठहियो। इन्हनि खे आसुरी राज्य चइबो आहे। भक्ति बि पहिरियों अव्यभिचारी थींदी आहे। हिकु शिव बाबा खे यादि कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि ॿार पुरुषोत्तम ठहिणो आहे त जो कनिष्ठ ठाहिण वारी ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे न ॿुधो, हिकु बाप सां ई ॿुधो। अव्यभिचारी ज्ञान ॿुधो, ॿियो कोई सां ॿुधंदव त उहो कूड़ आहे। बाबा हाणे
तव्हांखे सच ॿुधाए करे पुरुषोत्तम ठाहींदा आहिनि। इवल ॻाल्हियूं तव्हां ॿुधंदे ॿुधंदे कनिष्ठ ठही विया। सोजरो आहे ब्रह्मा जो ॾींहुं, अंधियारो आहे ब्रह्मा जी राति। ये सभु पॉइंट्स धारण करणियूं आहिनि। नंबरवार त हर ॻाल्हि में हूंदा आहिनि। डॉक्टर्स कोई 10-20 हज़ार हिकु ऑपरेशन जो वठंदो आहे, कोई त खाइण जे लाइ बि न हूंदो आहे। बैरिस्टर बि ईअं थींदा आहिनि। तव्हां बि जेतिरो पढ़ंदव पढ़ाईंदव ओतिरो उच्च पद पाईंदव। फ़र्क़ु त आहे न। दास वासियुनि में बि नंबरवार हूंदो आहे, सॼो मदार पढ़ाई ते आहे। बाबा चवंदा पाण खां पुछिणो खपे असां केतिरो पढ़ंदा आहियूं। भविष्य जन जन्मांतर छा ठहींदासीं। जो जन जन्मांतर ठहींदासीं कल्प कल्पांतर ठहींदा। इन करे पढ़ाई ते पूरो अटेंशन ॾियणो खपे। विष पीअण त हिकदमि छॾे छॾिणो खपे, है न। विष पीअण त हिकदमि छॾे छॾिणो खपे। सत्युग में त ईअं न चईंदासीं न मूत पतीली कपिड़े धोए। हिन समय सभिनि जी चोली सड़ी हुई आहे, तमो प्रधान आहे न। इहे बि सम्झाइण जी ॻाल्हियूं आहिनि। सभिनि खां पुराणो चोलो कंहिंजो आहे? सभिनि खां पुराणो चोलो कंहिंजो आहे? असांजो आहे। असां हिन शरीर खे बदिलंदा रहंदा आहियूं। आत्मा पतित ठहींदी वेंदी आहे, शरीर बि पतित पुराणो थींदो वेंदो आहे। शरीर बदिलणो हूंदो आहे न। आत्मा त न बदिलंदी, शरीर बूढ़ो थी वेंदो। मृत्यु थी वई, इहो बि ड्रामो ठहियलु आहे। सभिनि जो पार्ट आहे। आत्मा अविनाशी, आत्मा ख़ुदि चईंदी आहे मां शरीर छॾंदी आहियां। देही अभिमानी ठहिणो पए। मनुष्य सभु देह अभिमानी आहे। अधु कलाप देह अभिमानी, अधु कलाप देही अभिमानी। देही अभिमानी थियण जे कारण सत्युगी देवताउनि खे मोहजीत चइबो आहे। श्रुति उते समुझाइण सां आत्मायूं आहियूं। हाणे शरीर छॾे पुराणो ॿियो वठंदासीं। मोहजीत राजा जी बि कथा आहे न। बाप सम्झाईंदा आहिनि देवी देवता मोहजीत हूंदा आहिनि। ख़ुशी सां हिकु शरीर छोड़ ॿियो वठंदा आहिनि। ॿारनि खे सॼी नॉलेज बाप द्वारा मिले थी। तव्हां ही चक्र लॻाए करे हाणे पोइ आया अची करे मिलिया आहियो। जो ॿियो धर्मनि में कन्वर्ट थी विया उहो बि अची करे मिलंदा, पंहिंजो थोरो बहुत वरसो वठंदा। धर्म बि बदिली वियो आहे न। पतो न केतिरो समय हुन धर्म में रहिया। 2-3 जनम वठी सघंदा आहिनि। कोई खे हिंदू सां मुस्लिम ठाहे छॾियो त हुन धर्म में ईंदा रहंदा, पोइ हिते ईंदा आहिनि। कोई खे हिंदू खां मुस्लिम ठातो ठही वियो त हुन धर्म में ईंदा रहंदा, पोइ हिते ईंदा। इहे बि डिटेल जी ॻाल्हियूं आहिनि। अगरि कंहिं धर्म बदिली बि करे छॾियो आहे पंहिंजो, त धर्म ई बदिली वियो। पतो न केतिरो समय हुन धर्म में रहिया हूंदा। 2-3 जन्म वठी सघंदा आहिनि न। कोई खे अगरि हिंदू सां मुस्लिम अगरि ठही विया आहिनि त हुन धर्म में ईंदो रहंदो, पोइ हिते त पोइ ईंदो रहंदो हूंदो, पोइ हिते ईंदो वरसो वठणु। भले ई असांजी कुल जी आत्मा हुजे, पोइ भई हिते अची करे वरसो वठंदो। बाप चईंदा आहिनि एतिरी ॻाल्हियूं यादि न करे सघो त पंहिंजे खे आत्मा सम्झो, पंहिंजे खे बाप जो ॿार सम्झो। सुठा ॿार बि भुलिजी वेंदा आहिनि कि असां आत्मा आहियूं, बाबा जी संतान आहियूं। बाबा चईंदा आहिनि बाप खे यादि न कंदा आहिनि, माया हिन में भुलाईंदी आहे। तव्हां बि पहिरियों माया जा मुरीद हुयो, हाणे ईश्वर जा ठहींदा आहियो। उहो ड्रामा में पार्ट आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। जॾहिं तव्हां आत्मा पहिरियों शरीर में आई हुयो त पवित्र हुयो, पोइ पुनर्जन्म वठंदे वठंदे पतित थी वियो। पोइ पुनर्जन्म वठंदे वठंदे पतित थी वियो। हाणे पोइ बाप चईंदा आहिनि निष्ठो मोहान ठहो। हिन शरीर में बि मोह न रखो।
हाणे बाबा असांखे चईंदा आहिनि नष्टो मुंहुं ठहो, हिन शरीर में बि मुंहुं न रखो। हाणे तव्हां ॿार हिन पुराणी दुनिया सां बेहद जो वैराग्य ईंदो आहे तव्हांखे, छो जो हिन दुनिया में सभु हिक ॿिए खे दुख ॾियण वारा आहिनि। इन करे हिन पुराणी दुनिया खे भुलिजी वञो। असां अशरीरी आया हुयासीं, पोइ हाणे अशरीरी थी करे वापसि हलणो आहे। हाणे इहा दुनिया ई ख़त्मु थियणी आहे। सतो प्रधान ठहिण लाइ बाप चईंदा आहिनि मामिकम यादि करो। हाणे सतो प्रधान ठहिण लाइ बाबा चईंदा आहिनि मामिकम यादि करो। श्री कृष्ण त चई न सघे न कि मामिकम यादि करो। श्री कृष्ण त सत्युग हूंदो। बाबा ही चईंदा आहिनि मुंहिंजो पतित पावन तव्हां मूंखे पतित पावन चईंदा आहियो, हाणे मूंखे यादि करो। मां इहे युक्ति ॿुधायां थो पावन ठहिण जी। मां इहे युक्ति ॿुधायां थो पावन ठहिण जी। कल्प कल्प जी युक्ति ॿुधाईंदो आहे। जॾहिं पुराणी दुनिया थींदी आहे त भॻवान खे अचिणो पवंदो आहे। मनुष्य ड्रामा जी आयु लंबी चौड़ी करे छॾींदा आहिनि त मनुष्य बिल्कुलु ई भुलिजी विया आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो इहो संगम युग आहे, इहो पुरुषोत्तम युग ठहिण जो युग आहे। मनुष्य त बिल्कुलु ई घोर अंधियारे में आहिनि। हिन समय सभु तमो प्रधान आहिनि। हाणे तव्हां तमो प्रधान खां सतो प्रधान ठहींदा आहियो। तव्हां ई सभिनि खां जास्ती भक्ति कई हुई की कई आहे न। हाणे भक्ति मार्ग ख़तमु थींदो आहे। भक्ति आहे मृत्यु लोक। हाणे भक्ति मार्ग ख़तमु, भक्ति आहे मृत्यु लोक। पोइ ईंदासीं अमर लोक में। तव्हां हिन समय ज्ञान वठंदा आहियो, पोइ भक्ति जो नाम निशान न रहंदो आहे। हे भॻवान, हे राम, इहे सभु भक्ति जा अक्षर आहिनि। हिन में कोई आवाज़ न करणो, हिन में कोई आवाज़ न करणो। बाबा ज्ञान जो सागर आवाज़ थोरी कंदा आहिनि। हुननि खे चइबो आहे सुख शांति जो सागर। त ॿुधाइण जे लाइ बि हुननि खे शरीर खपे। भॻवान जी भाषा छा आहे इहे कोई ॼाणंदा न आहिनि। इहे त न बाबा सभु भाषाउनि में ॻाल्हाईंदा न। हुननि जी भाषा हिंदी आहे। बाबा हिकु ई भाषा में सम्झाईंदा आहिनि, पोइ ट्रांसलेट तव्हां कंदा आहियो, ट्रांसलेट करे तव्हां सम्झाईंदा आहियो। फॉरनर्स आदि जो बि मिलिया उन्हनि खे बाप जो परिचय ॾियणो आहे। बाप आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना था करनि। त्रिमूर्ति खे सम्झाइणो खपे। प्रजापिता ब्रह्मा जा केतिरा ब्रह्म कुमार कुमारियूं आहिनि। कोई बि अचे त पहिरियों उन्हनि खां पुछो कंहिं वटि आया आहियो। बोर्ड त लॻल आहे न प्रजापिता, उहा त रचण वारो थी वियो न। परंतु उन्हनि खे भॻवान न चई सघंदासीं। भॻवान निराकार खे चईंदा आहिनि। इहे ब्रह्म कुमार कुमारियूं ब्रह्मा जी संतान आहिनि। तव्हां हिते कंहिं लाइ आया आहियो? असांजे बाबा सां तव्हांजो छा कमु आहे? उन्हनि खां पुछो। बाबा सां ॿारनि जो ई कमु हूंदो न। असां बाप खे सुठी रीति ॼाणंदा आहियूं। बाबा चवनि था कोई बि अचे त उन्हनि खे ईअं सम्झायो। ॻायल बि आहे न सन शोस फादर। सन ई फादर खे शो कंदो आहे न। सन शोस फादर। असां उन्हनि जा ॿार आहियूं। अच्छा मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां पुरुषोत्तम ठहिण लाइ कनिष्ठ ठाहिण वारी जो ईवल ॻाल्हियूं आहिनि उहा न ॿुधणी आहे। पुरुषोत्तम ठहिण लाइ
कनिष्ठ ठाहिण वारी जो ईवल ॻाल्हियूं आहिनि उहे न ॿुधणियूं आहिनि। हिकु बाप सां ई अव्यभिचारी ज्ञान ॿुधणो, हिकु बाप सां ई अव्यभिचारी ज्ञान ॿुधणो आहे। ॿियो आहे नष्ट मोह ठहिण लाइ देही अभिमानी ठहिण जो पूरो पुरुषार्थ करणो, कंहिंमें बि मोह न हुजे, है न। नष्ट मोह ठहिण लाइ देही अभिमानी ठहिण जो पूरो पुरुषार्थ करणो। बुद्धि में रहे कि पुराणी दुनिया दुख ॾियण वारी दुनिया आहे, इन खे भुलिजिणो आहे। इन सां बेहद जो वैराग्य हुजणो खपे, है न। इन दुनिया सां असांखे बेहद जो वैराग्य हुजणो खपे। वरदान सत्संगम युग जी सर्व प्राप्तियुनि खे स्मृति में रखी चढ़ती कला जो अनुभव करण वारा श्रेष्ठ प्रारब्धी ठहो। परमात्म मिलन, परमात्म ज्ञान जी विशेषता आहे अविनाशी प्राप्ति थियणु। ईअं न कि संग में पुरुषार्थी जीवन आहे, सत्युग प्रारब्ध जीवन। संगम युग जी विशेषता आहे हिकु कदम उठायो 1000 कदम प्रारब्ध पायो। त सिर्फ़ पुरुषार्थ ही न, लेकिन श्रेष्ठ पुरुषार्थ ही। हिन स्वरूप खे सदा साम्हूं रखो। प्रारब्ध खे ॾिसी करे सहज ई चढ़ती कला जो अनुभव कंदो। पाइणो हुयो जो पाए वरितो, इहे गीत ॻायो त गुटका झुटका खाइण सां बची वेंदो, है न। पाइणो हुयो सो पाए वरितो, इहे गीत ॻायो त गुटका झुटका खाइण बंदि करे छॾियो। जो पाइणो हुयो उहो पाए वरितो, है न। हाणे त हलूं था, हाणे त ॿियनि खे ॾियण जो समय आहे। स्लोगन आहे ब्राह्मणनि जो श्वास हिम्मत आहे, जंहिंसां कठिन से कठिन कार्य बि आसान थी वेंदो आहे। ब्राह्मणनि जो कार्य, ब्राह्मणनि जो श्वास हिम्मत आहे, जंहिंसां कठिन कार्य बि आसान थी वेंदो आहे। अव्यक्त इशारो कंबाइंड रूप जी स्मृति सां सदा विजयी ठहो। जीअं ब्रह्मा बाप खे ॾिठो कि बाप सां गॾु स्वयं खे सदा कंबाइंड रूप जो अनुभव कई ऐं कराई। हिन कंबाइंड स्वरूप खे कोई अलॻि न करे सघंदो। अहिड़ा सपूत ॿार सदा पंहिंजे खे बाप सां गॾु कंबाइंड अनुभव कंदा। कोई ताक़त न जो हुननि खे अलॻि करे सघे। बाबा जो साथ मतिलबु मुरली खे सदा पढ़ंदा रहो त सदा ईअं लॻंदो जीअं बाबा सां गॾु ई आहिनि। न वैसे त असांखे बाबा चईंदा आहिनि सदा असांखे स्मृति बि रहे कि बाबा असांजो बाप आहे, टीचर आहे, सतगुरु आहे हर कम में। लेकिन मुरली पढ़ण सां बाबा जी श्रेष्ठ मत रोज़ ॿुधंदासीं, बार बार पढ़ंदासीं त उहा स्मृति पक्की थींदी वेंदी। पोइ असां जाते बि हूंदासीं त असांखे ईअं ई लॻंदो जीअं बाबा असां सां गॾु आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।